क़ौमी असेंबली मेंबर आमिर लियाकत जे लाॾाणे ते संदसि टीं ज़ाल दानिया मलिक जो रद्देमल साम्हूं अची वियो आहे, जॾहिं त संदसि माउ बि नवां इंकशाफ़ कया आहिनि। दानिया मलिक इंस्टाग्राम स्टोरी में आमिर लियाकत जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। दानिया लिखियो त अल्लाह पाक आमिर जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं खेसि जन्नत में जाइ अता करे। ॿिए पासे दानिया मलिक जी माउ सलमा बेगम जो मौक़िफ़ आहे त आमिर लियाकत जे ओचिते लाॾाणे जो ॿुधी खेसि अफ़सोस थियो। हुन चयो त 3-4 ॾींहं अॻु ठाह लाइ आमिर लियाकत जी फ़ोन आई हुई। सलमा बेगम मूजिबि पहिरें ॾींहं खां आमिर लियाकत ठाह जो चवंदो रहियो ऐं मां खेसि चयो त हाणे मामिलो ख़राब थी वियो आहे, पहिरियां पाण खे संभालियो, पोइ ॾिसंदासीं। आमिर लियाकत ठाह जो ॿुधी ख़ुशि हो। हुन चयो त हू ॻोठु अची माफ़ी घुरंदो। दानिया जी माउ मूजिबि तलाक न थी हुई, अदालत बि ठाह जो मौक़ियो ॾींदी आहे। सलमा बेगम वधीक चयो त सिक्योरिटी ॾिनी वई त तदफ़ीन ते कराची वेंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk